जी नाज़रीन, तलार में खबर शामिल कंदासीं। तलार में ओवर हीटिंग डिटेक्शन ऐं वाधू बिजली बिलन के खात्मे खिलाफ़ तलार एस्को सब डिवीज़न में खुली कचहरी जो बंदोबस्त किया वियो, जंहिंमां मिसकीन माण्हू को भी लाभ माणे न सघिया। मीटर बंद ऐं बिजली न बहाल रहण के बावजूद भी हज़ारें लखन में बिजली जा बिल माण्हुनि खे कारियर नांग जीअं ॾंगण लगा। माण्हुनि जूं खुली कचहरी में दाहों। बिजली जो एक डिगो बहिरान ऐं वाधू बिलन सबब माण्हुनि मीटरनि मां जान छॾाइण में पूरा। तफ़सील मूजिब गुज़िरियल ॾींहुं एस्को तलार के सब डिवीज़न ऑफिस में खुली कचहरी कई वई, जंहिंमें SA एक्शन ऐं इंजीनियर ऐं SDO वापडा तलार की मौजूदगी में माण्हुनि जा मसला ॿुधा। वाधू बिजली बिलन की दुरुस्तगी लाइ दरख़्वास्तूं वरितियूं वियूं, पर शिकायत मिलियल मूजिब मिसकीन माण्हू नवां प्रेस्को तलार के साहबनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा बिल भी प्यारियल आहिनि, लेकिन असांजा बिजली जा जेके कनेक्शन काटे ॾिना विया आहिनि। भर पासे में ओबईमला में भी अहिड़ो ई साॻियो कारोबार रहियो, जॾहिं त तलार शहर में डिगा बिजली जा बहिरान पिणु रहनि था।